नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के लंडन में ख़बर ॾींदा ॿिन कबूतरनि जो सालानो ख़र्च 9 लाख रुपया शाहाणी ज़िंदगी गुज़ारण लगा। पर ख़बर इदारे की रिपोर्ट मूजिब बरतानिया में मैगी नाले औरत ॿिन कबूतरनि खे हंज वरितो हुआ, जंहिं बाद हिन कबूतरनि ते मुंह सई स्काई नाला पिण रखी छॾिया आहिनि। ॿिन्ही कबूतरनि लाइ धारदार कमरा ठहियल आहिनि, जॾहिं त सैर सफ़र लाइ कार भी मौजूद है। मैगी मुंह सई स्काई लाइ कपड़नि जूं अलमारियूं भरे छॾियूं आहिनि। हिक वॻे जी क़ीमत 40 खां $50 ॿुधाई वञे थी। ॿिन्ही कबूतरनि जी सालगिरह मल्हाए खेनि तोहफ़ा भी ॾिना वञनि था। कबूतरनि लाइ महांगा कपड़ा ऐं क़ीमती खाधो तैयार कयो वञे थो। मैगी शाम जे वक्त कबूतरनि खे थोड़ी देर लाइ उॾाईंदी आहे। उन हवाले सां मैगी जो चवणु आहे त कबूतर मुंहिंजा पुट आहिनि, अकेलाई जो एहसास नथो थिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।